मां पंहिंजी तरफ़ खां पूरी कोशिश कयां थो। इन्हनि फौरन के मां घणो वक़्तु लिखण कोन ॾींदुसि। पर मुंहिंजो शक हालार तरफ़ थो वञे। रईस बहादुर खान, मूंखे नथो लॻे त हालार खान तव्हां सां बार फिटाईंदो। हिकु चकर फिटाइण खां पोइ हुनखे शहर छॾिणो पियो। पोइ हू ॿीहर ग़लती अहिड़ी कीअं कंदो? खान ॾिस, हालार खान वॾो ज़िद्दी आहे। वो पंहिंजी अना लाइ पंहिंजी इज़त खे कोन थो ॾिसे। जेकॾहिं हिन कम में हालार खान या हुनजा माण्हू हूंदा त मूंखे ॿिनि ॾींहंनि में ख़बर पइजी वेंदी। छो त हालार खान जो वेझो हिकु माण्हू आहे जेको मूंसां कॾहिं बि कूड़ कोन हणंदो। खान ये माण्हू सिर्फ़ हिकु दफ़ो मुंहिंजे साम्हूं अचनि, पोइ उन्हनि खे ॿुधाईंदुसि त कंहिं चङे जो रस्तो रोकण जो अंजाम छा थींदो आहे। बहादुर खान, तव्हांजो भलायूं मूं मथां आहिनि। तव्हां इहो कीअं था सम्झो त उहे माण्हू असांजे साम्हूं ईंदा ऐं असां उन्हनि खे छॾे ॾींदासीं? कॾहिं बि न। उतार साईं, मुनीर ऐं बशीर आया आहिनि। खान, तव्हांजो बिस्तरो विछल आहे, तव्हां हाली आराम कयो। एतिरे ताईं मां हिननि हमराहनि जो हाल वाल वठी वठां। ठीकु आहे बहादुर खान, हलो भेण। पालो, वञ मुनीर वारनि खे वठी अच। हाज़ुर बोतारा, जेको हुकुम। बोतारा अची विया। रईस जी बादशाही खैर बाबा। सदा आयो। हाँ मुनीर, ये हाल अहवाल छा ख़बर खणी आया आहियो? रईस, असांजो दोस्त आहे ऐं हू चवे थो त मूं उहे माण्हू ॾिठा आहिनि। पोइ हुनखे वठी अचो हा न। असां चयो पर हुन अचण खां इनकार कयो। छो? मूं तव्हांजे हुन दोस्त खे को रंज पहुचायो आहे छा जो हिते अचण खां इनकार थो करे? ठीकु आहे, सुभाणे ताईं असां पंहिंजे दोस्त खे वठी ईंदासीं। वञ मुनीर, वञ पंहिंजे हुन यार खे वठी अच ऐं चईंसि त बहादुर खान तोसां दिली तरह मिलण थो चाहे। ठीकु आहे रिस, सुभाणे असां पंहिंजे दोस्त खे वठी ईंदासीं। बहादुर खान जी फोन आई। ख़बर पई आहे त बहादुर खान का फुर थी आहे। इहो ई ज़ोर रखियो अथई त फोरू ज़ाहिर करे ॾियो। हालार खान ऐं बहादुर खान जो पाण में तकरार हले थो। लंबा मुंदल न, मुंहिंजे हिसाब सां इहो कमु कंहिं विच वारे जो हूंदो। इहो तव्हां यकीन सां कीअं था चई सघो? जे हालार खान जा माण्हू हुजनि हा त बहादुर खान खे नुक़सान ज़रूर पहुचाइनि हा, पर हिते सिर्फ़ पैसनि जी फुर्ती आहे बस। थी सघे थो कंहिं विच वारे कमु कयो हुजे। ख़ैर कमु त कंहिं विच वारे जो थियल आहे। ॿियो वरी हिन वक़्तु इहे मजू खैरल ऐं हिक ते ॿिया इहे वतन था जंग में थाबा खाईंदा। थी सघे थो रुस्तम वारनि इहो कमु पैसनि जी लालच में कयो हुजे। रुस्तम खान खे मां सुञाणा, हू अहिड़ो कमु पैसनि ख़ातिर कोन कंदो।
त पोइ यकीनन मज्जू या मूसा खान जा माण्हू हूंदा। हा, उन्हनि मां के थी सघनि था। तव्हां पंहिंजे तरफ़ खां इहा कोशिशि कयो ऐं मां बि हिक ॿिनि ते ज़ोर रखां थो। मां कोशिशि कयां थो। गुलाम कादर तू हा छोकू गाल न पुछ छोकू गाल न पुछ छा थियो आहे गुलाम कादर छा थियो आहे छोकू मार पे न मनड़ फकीर के खेरा के उबतो डस दई अब मुजा त लाही कढी छड्या थे। हा यार गुलाम कादर खेरा बि सॼी रात मुझे दर जे आॾो लटकई वेठी हुई छोकू दे हलवाल भला हिन वक्त त कोन्हे न यार हलूं मानीअ को गिरो हणी अचो मरी आहियां बुख में। गुलाम कादर इहा थुली में त वई हली इहा माई खेरा पर वरी जन्नत के विहारे वई अथई। ओ छोकू बाबा ओ छोकू दिली हिकिड़ो कमु त कर वञ मानी त खणी आ सफ़ा बुख में मरी आहियां बाबा सफ़ा बुख में मरी आहियां बुख जे पासा वता आहिनि बा पासा वता आहिनि बुख। अरे गुलाम कादर हल धरी मां तोखे घर ॾे त मानी खरायां छो मुझे मारण जे कढ पियो आहीं यार। अरे कुछ तो ख्याल करे हेतिरो वक़्तु गॾु रहिया आहियूं ॾुखे वक़्त में कमी ईंदे न मूंखे त अरे मां बि तोखे कॾहिं ॾुखे वक़्त में कमी ईंदुसि। गुलाम कादर भला तुंहिंजी ॻाल्हि सही आहे तूं हिते वेह मां वञी घरां मानी खणी थो अचां ठीकु न। जल्दी शौंकू जल्दी जेकॾहिं न तो देरि कई त पोइ मां बुख में इते ई आ कंदोमांइ। बहादुर खान जेके तव्हां निशानियूं ॾिनियूं आहिनि न उन्हनि हमराहनि खे मां उन ॾींहुं उन ई वक़्तु ॾिठो। तूं सिर्फ़ मूंखे इहो ॿुधाए त उहे केरु हुआ। उहे मूसा खान जा माण्हू हुया। हिकु नजीब ऐं ॿियो इब्राहिम खणी जो उन्हनि जे मुंहं ते बुटूं बदल हुयूं पर मां उन्हनि खे ईअं सुञाणा जीअं ओड गॾ खे। तव्हां उन्हनि खे किथे ॾिठो? शहर वारे वेंदड़ रस्ते खां मां बाग़ में वेठल हुयुसि ऐं उन्हनि जो उतां गुज़रण थियो। मूं उन्हनि जो पीछो कयो उहे चारई हमराह मूसा खान जे ॻोठ में दाख़िल थिया। इहा शादी तव्हां मूसा खान जे साम्हूं ॾींदव? मां कंहिंखां टिॼां कोन थो कहिड़ो बि खान जो पुट छो न हुजे मां शादी ॾियण लाइ तयारु आहियां। ठीकु आहे मां पहिरियां मूसा खान सां मिली वठां थो जेकॾहिं उन्ही जा हमराह ॾोह क़बूलनि था त ठीकु आहे न त मां तव्हांखे घुराए वठंदुसि। असां हर वक़्तु हाज़िर आहियूं जॾहिं बि हुकुम कंदे पहुची वेंदासीं। मां अॼु मूसा खान तरफ़ निकिरां थो राति उन्हनि सां मिली करे उन्हनि सां ॻाल्हियूं निबेरियां थो। जेकॾहिं हू गोॾा खोड़नि था त ठीकु आहे न त तव्हां अॼु राति हिते ई तरसी पओ। अलाए कहिड़ी महिल ईंदो बुख अची पासा वता आहिनि शौक़ू मार पैसनि जा ज़ाहिर ई कोन्हे अलाए कहिड़ी महिल ईंदो। अरे अच शौक़ू यम यम करे अच मरियम बुख मिले अब
गुलाम कादर अचे वठो मानी। अरे अल्लाह दे शौकू बी बोलिया तो मां तो भूख मरी हो मां पेट तो फाटे। खैर हुजे जी मानी मां चंगी तरह वेहो कंदस। मरंदे त भी खत्म न ॾियाराई थी साई सो तोखे जीअरे मां मानी खाइण ॾींदस। खुदा जी का मार पवेस चल को कारी हरते पैर पेस मानी खाइण भी कोन ॾिने। यार गुलाम कादर पोइ तू रहमत ढोलू के छोड़ो तो वठी अची तेन डायण मां जान छुटे एस ताणी असांजी जान न छड़ींदी जेस ताणी असां उनखे ढोलू रहमत जो ॾस या पत कोन ॾींदासीं सो बि यम यम करे। छोकू खुदा जो कसम मूंखे का भी खबर कान्हे का मार पे न मनण फकीर के पंहिंजो पेट भरण जे लाइ मुंहिंजे मथां जे फाल बीहारे ॿिया माण्हू ई खुटा। यार गुलाम कादर पोइ हाणे तुंहिंजो छा थींदो मां घोर में आहीं। सोच शौकू सोच अरे सोच न तेने डायण जे हथ मां मरी वेंदो साईं। हाँ गुलाम कादर तू इते बी मां तुंहिंजे लाइ कुझु न कुझु करे थो जा जेको करणो अथई जल्दी करे वठ। अरे निंड में क्यों फाटन थी पई बुख में आंडा छिलका था हणनि पिया असली पेट में ॾाढी बुख लगी आहे जल्दी कर न तो बुख मरी वेंदो मैं न गुलाम कादर न शौकू दे जे तू मरी तू इते बी मां कोन को बंदोबस्त अज करे थो चा मारो करे यार ठीक है गाड़ी बन जाए ना मां इते है बस रनुन जी मार खबर न का चार न खाना नहीं को न हालत खाना है न उन जे मानो है तवा पूरी खातरी सां था चओ। हा खाना जे कदे उन जा मानो हुजना त शेर ऐं शमू सां कूड़ न हणना त पोइ केर तो थी सके किथे मजूअ त इहो कमु न आहे का बेद मज्जूअ में एतिरो दम ई न जो रस बहादुर खान जी रस्ता रोक करे। हाँ भला में थी सके तो बुख का रस्ते ते बीठा अजन ऐं बहादुर खान मुंह में अची वियो हुजे कुछ भी हुजे रज़ाक कुछ भी हुजे पर रस बहादुर खान के ॾिसण खां पोइ हू पंहिंजा रस्ता ई खाली करे छॾंदा। खाना हेॾां जी ख़ातिरी आहे वरी बि मां पंहिंजी तरफ़ खां कोशिशि जारी रखंदुसि जे ॿियो को हुकुम हुजे त असां हाज़िर आहियूं। रज़ाक कम त ॿिया बि घणा ई करणा पर बहादुर खान जी सिर जे करे सभु कम पासीरा रखी विया। बहादुर खान जो कम करणो आहे हिन वक़्तु सभ खां पहिरियां बहादुर खान जे फरवारा असांखे ज़ाहिर करणा आहे ऐं पोइ बहादुर खान जो उन्हनि खां हिसाब किताब बराबरि करणो आहे। बहादुर खान सां मुंहिंजो वास्तो न आहे पर तव्हांजे करे मां बाहि में टपो जे लाइ बि तयारु आहियां। रज़ाक हिकु ॻाल्हि कन खोले ॿुधी छॾ खान उन्हनि माण्हुनि जा न आहे जेको पंहिंजे दोस्तनि खे बाहि में उछले। हा वक़्तु अचण ते तोखां कम ज़रूर वठंदे। मूसा खान मां पूरी साबिती खणी हिते पहुतो आहियां। मुंहिंजा ॾोही तुंहिंजा हमरा आहे जेकॾहिं इहो ॾोह तुंहिंजे इशारे ते थियो आहे त कसम आहे मूंखे पंहिंजी इज़त जो त ॾींहं क़यामत ताईं मां तोखे बख़्श कोन कंदुसि। धमकी न जेकॾहिं तुंहिंजो ॾोह असां ते साबित थी वियो त पोइ पाव पलांद जो
सो भी इज्जत सां। हा, जेकॾहिं तूं ताक़त रखी थो त मूसा खान पहाड़ जहिड़ी ताक़त रखे थो, पहाड़ जहिड़ी। छो त मूसा खान जो पेर कारीगर ते पेर आहे, कारीगर ते पेर। बहादुर खान कारीगर ते पेर। बहादुर खान त अज़दा जी भाणे कुचलण जाने थो। उन जे अॻियां कारीगर जी कहिड़ी मजाल जो फण कढे। बहादुर खान ना मूसा खान ना, ये रड़ियूं करे पंहिंजो तॾो न लॼाए। मूंखे सिर्फ़ इहो ॿुधाए त मुंहिंजा गुनाहगार मूंखे ॾीं थो या इन्हनि खे बथी हितां खणी वञा। न बहादुर खान न, नई मूसा खान कमज़ोर आहे, नई मूसा खान जा माण्हू कमज़ोर आहिनि। जो तूं ईअं ई खणी हलियो वेंदे। बहादुर खान, मुंहिंजी हिकिड़ी सलाह अथई। इन खां पहिरियां ई पाप पाणी जो असां ते साबित कर। बाक़ी ॻाल्हियूं बाद में थी ॾियो। नजीब ऐं इब्राहिम मुंहिंजा ॾोही आहिनि। तव्हां वटि कहिड़ो सबूत आहे त तव्हांजा ॾोही असां आहियूं? मूं वटि शाहिद आहे जंहिं तव्हांखे पंहिंजी गुनाहगार अखियुनि सां ॾिठो आहे। त पोइ पहिरियां ई इहो कमु कर। पंहिंजो इहो पको शाहिद वठी अच। बाक़ी ॻाल्हियूं बाद में थी थियूं। ऐं हा, पाणी खां अॻ में कपिड़ा लाहिण जी ज़रूरत न आहे बहादुर खान। हरू भरू असांखे बि पाणीअ मां न कढ। जेकॾहिं मां पंहिंजो होश विञाए वेठुसि त पोइ मूंखे इहा सुञाण निकिरी वेंदी त तव्हां कंहिं तरह जा चङा आहियो। मूसा खान ॾोह साबित थियण खां पोइ ख़बर पवंदी त केरु समझदार आहे ऐं केरु ताक़तवर। मां सुभाणे पंहिंजे शाहिद सां गॾु हिते ईंदुसि ऐं तूं पंहिंजे हिन भागुड़नि खे इते ई बीहारजांइ। ॻाल्हियुनि थियण खां पोइ ख़बर पवंदी त केरु केतिरे पाणी में आहे। हाणे बि चवां थो जेकॾहिं ॾोह कयो अथव त मूंखां न लिकायो, मूंखां न लिकायो। जेकॾहिं ॾोह तव्हां ते साबित न थियो त पोइ मां पाणे ई बहादुर खान खे ॿुधाईंदुसि त हिन इलाइक़े में जेकॾहिं ताक़त आहे त मूसा खान जी ताक़त आहे। छो त मूसा खान जो पेर कारीगर ते पेर, कारीगर ते पेर।